ऑयल एंड गैस रेगुलेटरी अथॉरिटी ओगरा एलपीजी जा अघ वधाए छॾिया आहिनि। ओगरा तरफ़ां जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि एलपीजी फी किलो ₹7.39 महांगी थी वई आहे। नोटिफिकेशन मूजिबि एलपीजी जो 11.8 किलो जो सिलेंडर ₹87.81 महांगो थी वियो आहे। फी किलो एलपीजी जी नई क़ीमत ₹208.99 ऐं घरेलू सिलेंडर जी नई क़ीमत ₹2466.10 मुक़ररु कई वई आहे। ओगरा जे नोटिफिकेशन में ॼाणायो वियो आहे त एलपीजी जा नवां अघ फौरी तौर लागू हूंदा। असां हिकु भेरो ॿुधाईंदा हलूं था। ऑयल एंड गैस रेगुलेटरी अथॉरिटी ओगरा एलपीजी जा अघ वधाए छॾिया आहिनि। ओगरा तरफ़ां जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि एलपीजी फी किलो ₹7.39 महांगी थी वई आहे। नोटिफिकेशन मूजिबि एलपीजी जो 11.8 किलो जो घरेलू सिलेंडर ₹87.21 महांगो थी वियो आहे। फी किलो एलपीजी जी नई क़ीमत ₹208.99 ऐं घरेलू सिलेंडर जी नई क़ीमत ₹2466.10 मुक़ररु कई वई आहे। ओगरा जे नोटिफिकेशन में ॼाणायो वियो आहे त एलपीजी जा नवां अघ फौरी तौर ते लागू कया वेंदा।